रोज़ मां रखंदो आहियां, ख़बर थी मां बीमार आहियां, शुगर आहे मरीज़ आहियां। मां इहे 12 घंटा जेको आहे बग़ैर पाणी जे खाइण पीअण रही सघंदुमि? ऐं मुंहिंजा मालिक, इंसान जे ज़िंदगी जा ॾींहं हिन पन वांगुरु आहिनि, कॾहिं सावा त कॾहिं सुका। बसि साईं, अलाह भलाई करे, अलाह ईमान ॾे बाबा। मीरू अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुशाई बख़ैर, ठीक ठाक, मज़े में, मालिक अल्लाह खैर का एहसान है। बस वेठा हूं अफ़सोस कंदा त इंसान जी ज़िंदगी भी हिन पन वांगुरु आहे, हां यार कॾहिं साई त कॾहिं सुकी। बस अल्लाह ईमान ॾे। सुभाणे पहिरियों रोज़ो आहे, अल्लाह तौफ़ीक़ ॾे त सभु रोज़ा रखूं। वाह ॻाल्हि कई यार, याद ॻाल्हि अची वई। सुभाणे पहिरियों रोज़ो आहे न, रोज़ो हा मां सही संगत जी दावत झली आहे। अच्छा, जेके पहिरियों रोज़ो थींदो सभिनि जी अफ़तारी मां कराईंदुमि। माना सुभाणे पहिरें रोज़े जी अफ़तारी माना तो वटि आहे? मां कराए सॼी संगत खे। सॼी संगत खे? तोखे चवां थो वञी ॿी संगत खे चवां थो वञी, ॿी संगत खे वञी पाण चओ। बाक़ी मां इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर करे 4 बजे तो वटि आहे। काचारी बि कंदासीं, अफ़तारी बि कंदासीं, वरी पोइ बाद में निमाज़ां गॾु पढ़ंदासीं। अल्लाह कंदो ॿी संगत बि ईंदी। ग्रुप में वॉइस करे छॾिया न वॉइस न करे, कंहिं वटि पैकेज आहे, कंहिं वटि न आहे। घटि को बि सभु होटल ते गॾु भई न। बाबा रोज़ रखिजो, मां ॿी संगत खे वञां थो, मोबरी वञां थो, हा सोहेल ॾे वञां थो, अख़्तियार ॾे वञां थो, सही आहे, खीरे ॾे वञां थो, सही आहे, सही आहे, ॾाॾे ॾे वञां थो। बिल्कुलु जेके बयान सभिनि खे चवां थो, छो जो पहिरियों रोज़ो आहे न। अॻे साल में पहिरें रोज़े ते सभिनि दोस्तनि जी अफ़तारी मां कराई। सही। हिन दफ़े बि चवां थो सभिनि दोस्तनि जी अफ़तारी मां करायां यार। साईं बिल्कुलु मां ईंदुमि। बाक़ी ॿी संगत जो ज़िम्मो मां नथो खणां, उन्हनि खे तूं पाण ॿुधाए। न मां पाण चवां थो, ठीकु आहे? ठीकु आहे, ठीकु आहे, यादि कर तूं हितां इंजय। हा मां अल्लाह ख़ैर करे चवां थो वञी। वाह वाह, ठीकु आहे, भलाई आहे, भलाई आहे, सुभान अल्लाह। ओ मामा अड़े खैर ना वेठो तू तो मदद छा यम क्यों थी? ना यम न कयो आहे, अल्लाह ख़ैर करे, वेठो हुउमि थियो। खुशखबरी ॿुधाए। हा सुभाणे पहिरियों रोज़ो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां सेठ होटल बंदि कयो। हा के बाबा रोज़ा आहिनि, हा मुसलमान रोज़ा अथनि, सभु रोज़ा रखंदा, होटल में 11 महीना कमायूं था, हा हे महीनो होटल खोले छा थींदो? सही ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि की। हाँ। हा अलाह बि नाराज़ थिए ऐं पुलिस बि न छॾे, पादर बि उतर में खाए। पुलिस त ॿी ॻाल्हि आहे, पर माण्हू ॻाल्हाए त ख़ौफ़ हुजे। हा हाणे होटल बंदि आहे, चाबी मुंहिंजे हवाले आहे, ॾिसो हा होटल जी। हा सुभाणे कयूं था होटल ते प्रोग्राम मंझंदि जो। अच्छा 11-12 बजे। हा मच्छी बि मां वठां थो, हा छोले जी भाॼी कुझु फ्रिज में पई आहे सेठ जी, हा सब्जी मसाला मसाला होटल आहे, ख़बर थी हर शइ हूंदी। हर शइ हूंदी। तूं रुगो बिरयानी घरों कराए अच। हा बसि चाह इहो चाह बोतलां हा बोतलां फ्रूट व्रूट वठी अचे। हा सॼी संगत खे दावत कयां थो। हा लूडियो बि पियो आहे, होटल बि ख़ाली आहे, बाईपास ते कोन ईंदो न को वेंदो, सॼो ॾींहुं लूडियो बि खेॾंदासीं, हा खाईंदासीं बि पींदासीं। यार बि फोन कई, हिनखे मां चयुमि वहीद खे बि, हा वहीद बि तयारु आहे। हलो वहीद, हा बसि तयारु थी। हा सुभाणे फोन कयां थो, सम्झी था? हा माना कमु थी वेंदो VIP। सही। हलंदासीं हुते खाईंदासीं पीअंदासीं, उहो बि रोज़ा आहिनि, सॼो शहर बंदि आहे, काॾे रुलंदासीं? यार खीरा ॻाल्हि ॿुधो, हाणे हुबदार तो को 5 मिंट अॻ में आयो। हुबदार खे बि ॿुधायां थो न, नाराज़ छो थो थिए? नंबर अथई? अड़े उहा ॻाल्हि न आहे बाबा, सॼी संगत रोज़ा रखंदी, पहिरियों रोज़ो आहे, तूं बि रोज़े जो सोच। सेठ जे करे होटल बंदि कयो आहे, तोखे महीनो जी मोहलत आहे त रोज़ा रख न। बाक़ी इहे जेके ख़र्च करें थो, इहे मच्छियूं आहिनि, कढ़ायूं आहिनि, इहो तूं खणी सुभाणे लूडियो वूडियो खेॾंदा संगत में क़िस्मत सां गॾु थियूं था। हूअं त मां होटल ते मसरूफ़ हूंदो हुउमि। न माना रोज़ो न रखंदे? रोज़ो मां रखंदो आहियां, ख़बर थी मां बीमार आहियां, शुगर आहे मरीज़ आहियां। मां इहे 12 घंटा जेको आहे बग़ैर पाणी जे खाइण पीअण रही सघंदुमि? अल्लाह जी का तोखे दुआ थींदी, इंशाअल्लाह ख़ुदा जी दुआ थींदी। तोखे मां छा चवां, हाणे तूं मच्छी खाईंदे, हा कढ़ाई खाईंदे, हा बिरयानी खाईंदे, हा बोतल ज़हर आहे उहा पींदे, उते तुंहिंजो मादो जा उते तुंहिंजी तबियत ख़राब न आहे। जेकॾहिं रोज़ो रखंदे त तुंहिंजी तबियत ख़राब आहे। ऐं जेको आहे साईं खे चवां, तूं माना खाइण पीअण खां सवाइ न हली सघंदो आहे। यार ईअं न कर, हर भर पंहिंजी बुध ॾिस, बाटी ॾिस। अदा हाणे मां ख़बर थी शुगर आहे मरीज़ माना पाणी पिए बार बार। हल खाइण पीअण खे छॾ, पाणी कीअं बंदि कयां पंहिंजो? बसि अलाह तोखे हिदायत ॾींदो। अचणो न, असां रोज़ा रखंदासीं। हा रखजांइ बाबा, बसि न, हा ॻाल्हि ख़तम, बसि न। ईद ते मिलंदासीं, तूं वॾो मोमिन आहे, रोज़ा आहे था, मां ख़बर आहे सिगरेट पींदो आहे, तूं रोज़ो रखी सघंदे? हा रखंदासीं, छो न रखंदासीं। ईमान सलामत हुजे त सिगरेट छा आहे, कुझु असां भाई बेईमान आहियूं। बेईमान आहे भाॼी ते ॾिस, हिते ॾिस त सही। वही त फोन कई पर हिनखे चवां ॿ टे दोस्त ॿिया अचे, तूं न अच। हा हा मां न ईंदुमि, वञ, ख़ुदा जी का मार पए साल। उहे हिनजी तबियत ख़राब न आहे, ऐं जेको आहे खाइण पीअण खां हिनजी तबियत ख़राब आहे। यार वॾी ॻाल्हि आहे। सलाह भलाई करे साईं, अलाह ईमान ॾे।
थोले डुबरे ते ना ईमान ते आ। वाह मुंहिंजा मालिक वाह, वरी बि हिनखे ईमान ॾिजई, मन रोज़ा रखे मुंहिंजा अल्लाह। जी संगत अस्सलाम वालेकुम। ही तव्हां वीडियो ॾिठो ऐं यकीन कयो त माना माह रमज़ान जो महीनो आहे ऐं रोज़नि जो एतिराम करणु घुरिजे। काफ़ी अहिड़ा असांजा दोस्त हूंदा आहिनि जंहिंजी दिलि में बुराई चंडराई आरस हूंदी आहे, जेके रमज़ान शरीफ़ जे महीने में होटल बंदि हूंदा आहिनि, पोइ वरी सोचींदा आहिनि इंजॉय कयूं, लूडियो खेॾूं, ताश खेॾूं, भले रोज़ो रखंदा बि आहिनि पोइ बि लूडियो खेॾंदा आहिनि, ताश खेॾंदा आहिनि। इहो अमल ग़लति आहे। सो अहिड़नि दोस्तनि खे मां हीअ वीडियो मैंशन कयां थो त ख़ुदा रहा रमज़ान शरीफ़ महिमान आहे, रोज़ा रखणु माना अलाए केतिरो सवाबु आहे। सो ही मौक़ो बार बार ज़िंदगी में न ईंदो, साल खां पोइ थो अचे। कंहिंजी हयाती केतिरी कंहिंजी केतिरी बहितर आहे, त हिन सुनहरे मौक़े मां फ़ाइदो वठो ऐं जेके असांजो वीडियो ॾिसो था सभु रोज़ा रखो, तराबियूं पढ़ो ऐं निमाज़ पढ़ो। वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो ऐं हिनखे लाइक फॉलो ज़रूरु कजो, वॾी महिरबानी।